है दुनिया में नजर कयो आदम खां वठी ईसा ताईं सब नबी चवंदा अल्लाह राज़ी थे आदम तो चवे रब्बना ज़लमना अंफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना आदम सादो चए कि मुझो रब राज़ी थे नूह चयो बेड़ी में मुझो रब राज़ी थे इब्राहिम नबी बाग में वयो साईं छा ॻाल्हि आहे जी मुझो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह नंढड़े बचड़े के पियो कोहे मुझो रब राज़ी थे मूसा चयो मुझो रब राज़ी थे ईसा नबी चयो मुझो रब राज़ी थे अबू बकर सिद्दीक गार जे अंदर सोहणे साईं के पंहिंजे गोद में सुम्हारियूं पियो आहे नांग डंग ते डंग चुरे नथो अबू बकर छा ॻाल्हि मुझो रब राज़ी थे उमर चयो मुझो रब राज़ी थे उस्मान साईं चयो मुझो रब राज़ी थे मुझो सुहिणो अली शेर जली हक जो वली हायदार शेर बबर फाते खबर 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारींदो हो अल्लाह अल्लाह अली शागल मुझो रब राज़ी थे तवज्जो कर मुझो सुनो हुसैन अरबो भला जे रेज़ार ज़मीन ते अली अकबर अली असगर होट कासिम भायर बच्चा भाटा कुर्बान कयई पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनई हुसैन शागल तू त जन्नत जे जवान जो सरदार ते मुझो रब राज़ी थे पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलियन जो वली असां जो बंदिन जो मुर्शिद खुदा जी सा जो कसम 60 खत्मा रमजान में कुरान जा एक कढंदो हो 40 साल गुज़री से उषा जी नमाज उषा जे वुज़ू सां सुबुह जी नमाज ओ मुंहिंजा पीर छा ॻाल्हि के मुंहिंजो रब राज़ी थे कलंदर चयो रब राज़ी थे बेटाईअ चयो रब राज़ी थे वञो आलिमन 10-15 हज़ारनि ते सॼो महीनो तॾहिं सां ॿधा वेठनि ओ मौलवियो ओ कारी साहब छा ॻाल्हि चई मोहम्मद जे उम्मत जे बचन खे क़ुरान पढ़ायो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह साईं अब्दुल अली मंडाडे साईं खां पुछो कंहिं बि इलाइक़े में जलसो ते आए मुंड खां थी करे आख़िर ताईं वरी रात जो 3 थी वञनि शाम जो सिज लही वञे चपे चपे ते ॻोठ ॻोठ में दीन जा कम पियो करे छा ॻाल्हि मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह तवज्जो कर हाजीअ चयो रब राज़ी थे सखीअ चयो रब राज़ी थे रोज़े रखण वारे चयो रब राज़ी थे गौस बस खान ही प्लाट वठी ॾेई करे दीन जो इदारो क़ाइम थे हाजी मोहम्मद कासिम के पाए तकमील ताईं पहुचायो अञा भी आलिमन ऐं तालिबन जी खिदमत पियो करे हेॾा वॾा जलसा छा मसलो मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह तव्हां खां पुछां थो छो आया हो जवाब मिलंदो रब राज़ी थे ॿुधो हाजी मोहम्मद कासिम जे दावत अचण वारो क़यामत जे ॾियारे चवंदो अल्लाह त मुंहिंजो मोहम्मद राज़ी थे हज़रत अली से न पूछे से कीअं राज़ी थी कीअं राज़ी थीने फरमाए अली जेसी ताईं भी हिकिड़ो भी उम्मती जन्नत में वञण खां रहिजी वियो न राज़ी न थींदो मांस सभु वठी हलंदुसि पोइ राज़ी थींदो मांस मौलाना बस आख़िरी ॻाल्हि क़यामत जे ॾिहाड़े ही आलिम 70 माण्हू वठी वेंदो तव्हांजे ॻोठ मां जेके हाफ़िज़ जो पगंदा हिन में सभिनी जो हिसो आहे पर मां चवंदो आहियां त हाजी गौस बख्श जो वॾो हिसो आहे सुभान अल्लाह हाजी कासिम जो वॾो हिसो आहे छाजे करे ख़िदमत था कनि ये 10 माण्हू वठी वेंदा आलिम 70 निमाज़ी शफ़ात कराईंदो सखी शफ़ात कंदो हाजी शफ़ात कंदो पीर बुज़ुर्ग वली कंदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मां उन इन ते गंढ ॾेई न बीजो मां चांडे साहब जी रिवायत खे क़ाइम जो कयां मतां पोइ चओ त ठीकु आहे न
क़यामत जे ॾियारे नबी से फरमाए मां उन्हनि जी सफ़ात कंदुमि जंहिं वटि ज़र्रो बि नेकीअ जो न हो। मौलाना अब्दुल्लाह चांडे खे नौजवान शागिर्द चयो साईं वॾो हिकिड़ो ऑफिसर आहे तव्हांजो मौत कंदा तव्हां महिरबानी करे मूंखे हुन खां मार्कूं वठी ॾियो। चांडे साहिब रहमतुल्लाह वॾो आलिम वठी वियुसि ऑफिसर खे सुञाणींदो कोन हो चांडे साहिब खे सुञाणींदो चई अला अस्सलाम वालेकुम ॻाल्हाइणो ईअं हो साईं साईं जन सुञाण असां त नंढड़ा आहियूं चईंदा हे आयो आहे छोकिरो हिनखे मार्कूं ॾे। चांडे साहिब चयोसि साईं हिनखे कुझु आहे ई कोन लिखियो ज़रो न अथई हिक बि सिट न लॻी अथई। चांडे साहिब चयोसि अरे ॻाल्हि ॿुधो जी हे लिखी आहे ॿुधजो थोरो तवजो कजो मुंहिंजे। चांडे साहिब चयोसि ॻाल्हि ॿुधो जी ही हिनखे अचे हा त मां छो अचां सुभाणे नथा चओ हिनखे अचे हा त नथसि तॾहिं त आयो आहे न। पोइ मौलाना चांडे साहिब हीअं मथां चयोसि अड़े नबी साईं बि क़यामत जे ॾियारे उन्हनि खे जन्नत वठी ॾींदो जंहिं वटि कुझु बि न हो। अॼु वाइदो कयो मोहम्मद खे राज़ी कंदासीं नमाज़ पढ़ंदव 5 वक़्त पढ़ंदव